ओम शांति। ये जो मिली तारीख है 7/11/2023। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार सावधान थी पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियो। ईअं न कि असांजो त डायरेक्ट श्री बाबा सां कनेक्शन आहे, इहा चइण बि देह अभिमान आहे। प्रश्न: भारत अविनाशी तीर्थ स्थान कीअं आहे? उत्तर आहे भारत बाप जो बर्थ प्लेस हुजण जे कारण अविनाशी खंड आहे। हिन अविनाशी खंड में सतयुग ऐं त्रेता में चैतन्य देवी देवताउनि जो राज्य हूंदो आहे। उहे राज्य कंदा आहिनि। हिन समय भारत खे शिवालय चइबो आहे। पोइ भक्ति मार्ग में जड़ प्रतिमायूं ठाहे करे पूजा कंदा आहिनि। शिवालय बि अनेक ठाहींदा आहिनि, त हुन समय बि तीर्थ आहे। हिन करे भारत खे अविनाशी तीर्थ चइबो आहे। शिवालय बि अनेक ठाहींदा आहिनि, त हुन समय बि तीर्थ आहे भक्ति मार्ग में। हिन करे भारत खे अविनाशी तीर्थ चइबो आहे। गीता राज राई थकिजो न। ओम शांति। इहे केरु सावधानी ॾियनि था कि थको न ओ राति जी राही। इहे शिव बाबा चईंदा आहिनि। कई ॿार हीअं बि आहिनि, अहिड़ा बि आहिनि जो सम्झंदा आहिनि असांजो त शिव बाबा सां शिव बाबा ई आहे, उन्हनि सां असांजो कनेक्शन आहे। परंतु उहे बि ॿुधाईंदा त ज़रूरु ब्रह्मा मुख सां न। कई सम्झंदा आहिनि शिव बाबा असांखे डायरेक्ट प्रेरणा कंदा आहिनि, परंतु इहे सम्झणु रॉन्ग आहे। शिव बाबा शिक्षा त ज़रूरु ब्रह्मा द्वारा ई ॾींदा न। ताकी सम्झाइनि था कि ॿार थको न, भले तव्हांजो शिव बाबा सां कनेक्शन आहे। शिव बाबा बि चईंदा आहिनि मनमना भव, ब्रह्मा बि चईंदो आहे मनमना भव, त ब्रह्मा कुमार कुमारियूं बि चईंदियूं आहिनि मनमना भव। परंतु सावधानी ॾियण लाइ त मुख खपे न। कई ॿार सम्झनि असांजो त उन्हनि सां ई कनेक्शन आहे, परंतु डायरेक्शन त ब्रह्मा द्वारा ई ॾींदा न। अगरि डायरेक्शन आदि डायरेक्ट मिलंदो रहे त पोइ उन्हनि जो हिते अचण जी दरकार ई न आहे। ईअं ॿार बि आहिनि जंहिंजा इहे ख़्यालात ईंदा आहिनि कि शिव बाबा ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि कि तव्हां असां द्वारा बि कई ॿारनि अहिड़ा ॿार बि आहिनि जंहिंजे ख़्यालात ईंदा आहिनि कि शिव बाबा ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि त असां द्वारा बि चई सघंदा आहिनि। लेकिन ब्रह्मा बिना त डायरेक्ट कनेक्शन थी न सघे न। कई ब्रह्मा व ब्रह्म कुमारियुनि सां रुठी वेंदा आहिनि, त ईअं चइण लॻी वेंदा आहिनि योग त शिव बाबा सां रखिणो ई आहे। बाप खे ॿारनि की शिक्षा सावधानी ॾियण लाइ चइणो बि पए। बाप खे ॿारनि खे शिक्षा सावधानी ॾियण लाइ चइणो बि पए। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां टाइम ते क्लास न ईंदा आहियो। कंहिं चयो? शिव बाबा ब्रह्मा दादा ॿिन्हिनि चयो। ॿिन्हिनि खे शरीर हिकु ई आहे न ॿिन्हिनि जो। त चईंदा आहिनि सावधान थी करे पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियो। उच ते उच बाप पढ़ाईंदा आहिनि। पहिरियों महिमा आहे शिव बाबा जी करणी आहे। उन्हनि जी महिमा ॾाढी भारी आहे, बेअंत महिमा आहे। उन्हनि जी महिमा जा ॾाढा सुठा अक्षर आहिनि, परंतु ॿार कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। वीचार सागर मंथन करे शिव बाबा जी पूरी महिमा लिखणी खपे। न्यू मैन कंहिंखे चईंदासीं? ईअं त हेवनली न्यू मैन श्री कृष्ण, परंतु हिन समय ब्राह्मणनि जी चोटी ॻायल आहे। ॿारनि खे रचिबो आहे त शिक्षा ॾिबी आहे। अगरि लक्ष्मी नारायण खे न्यू मैन चऊं त उन्हनि खे शिक्षा ॾियण जी दरकार ई न रहे। त हाणे न्यू मैन केरु? इहे ॾाढी वॾी सम्झण ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो बाप आहे सर्वशक्तिवान, वर्ल्ड ऑलमाइटी अथॉर वर्ल्ड ऑलमाइटी आहे। इहा वर्ल्ड ऑलमाइटी अक्षर बाबा जी महिमा में लिखणु भुलिजी वेंदा आहिनि। भारत जी बि महिमा कबी आहे न कि भारत अविनाशी तीर्थ आहे। कीअं? तीर्थ त भक्ति मार्ग में बि हूंदो आहे, त इन्हनि खे अविनाशी तीर्थ कीअं चई सघंदा आहियूं? अविनाशी तीर्थ कीअं आहे? सतयुग में असां इन्हनि खे तीर्थ चई सघंदा आहियूं। बाबा प्रश्न था पुछनि। अगरि असां इनखे अविनाशी तीर्थ लिखंदा आहियूं त कीअं? क्लियर करे सम्झायो कि हा, सतयुग त्रेता में बि इहा तीर्थ आहे, द्वापर कलयुग में बि इहा तीर्थ आहे। अविनाशी चईंदा आहियूं त चारों युग में सिद्ध करे ॿुधाइणो पए। तीर्थ आदि त हूंदा ई आहिनि द्वापर में। पोइ असां लिखी सघंदा आहियूं भारत अविनाशी तीर्थ आहे? प्रश्न पुछनि बाबा। सतयुग त्रेता में बि तीर्थ आहे, जिते चैतन्य देवी देवता रहंदा आहिनि।
हिते आहे जड़ तीर्थ, उहो आहे चैतन्य सचो सचो तीर्थ जॾहिं शिवालय आहे। इहे ॻाल्हियूं बाप वेई सम्झाईंदा आहिनि। भारत आहे विनाशी खंड, बाक़ी सभु विनाश थी वेंदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि। पतित पावन बाप हिते ईंदा आहिनि, जंहिंखे पावन देवी देवता ठाहींदा आहिनि, उहो ई पोइ हिन शिवालय में रहंदा आहिनि। हिते बद्रीनाथ अमरनाथ वञिणो हूंदो आहे। पतित पावन बाप हिते ईंदा आहिनि, जेके पावन देवी देवता ठाहींदा आहिनि, उहे ई पोइ हिन शिवालय में रहंदा आहिनि। शिव बाबा न रहंदा आहिनि। हिते बद्रीनाथ अमरनाथ ते वेंदा आहिनि। हुते भारत ई तीर्थ आहे। हिते त वञिणो पवंदो आहे तीर्थ स्थान ते। हुते त भारत आहे ई तीर्थ। ईअं न की हुते शिव बाबा आहे। शिव बाबा त हाणे आहे, हाणे ई सॼी सारी महिमा आहे। शिव बाबा जो ई बर्थ प्लेस आहे। ब्रह्मा जो बि बर्थ प्लेस थी वियो, शंकर जो बर्थ प्लेस न चईंदासीं। उन्हनि खे त हिते अचण जी दरकार न आहे। उहो त निमित ठहियलु आहे विनाश अर्थ। विष्णु ईंदा आहिनि, जबकि 2 रूपनि सां राज्य कंदा आहिनि, पालना कंदा आहिनि। विष्णु जा 2 रूप युगल ॾेखारे, उन्हनि जी इहा विष्णु प्रतिमा आहे। उन्हनि जी प्रतिमा आहे त उहे सतयुग में ईंदा आहिनि। त असांखे महिमा हिकु बाप जी करणी आहे। उहा सेवियर अर्थात असांखे बचाइण वारो बि आहे न। उहो माण्हू त धर्म स्थापकनि खे बि सेवियर चई ॾींदा आहिनि। क्राइस्ट बुद्ध आदि खे बि सेवियर चई ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि उहो पीस स्थापन करणु आया हुया, परंतु उहो कोई पीस कंदा न आहिनि। सम्झंदा आहिनि उहो पीस स्थापन करणा आहिनि, परंतु उहो पीस स्थापन थोरी करे सघंदा आहिनि। कंहिंखे दुख सां थोरी छुड़ाए सघंदा आहिनि। उहो त ख़ुदि ई चईंदा आहिनि भॻवान खे यादि करो, भॻवान खे यादि करो। उन्हनि जो त धर्म आहे, धर्म जी स्थापना करणु अर्थ निमित आहे। ॾिसो, हर धर्म स्थापक मथे इशारो कंदा आहिनि न, हुननि खे यादि करो त दुख दूरि थिए। उन्हनि जे पिछाड़ी उन्हनि जे धर्म वारा ईंदा आहिनि। ये सेवियर अक्षर सुठो आहे, इहो बि ज़रूरु विझणो खपे। इहे चित्र जॾहिं विलायत में प्रत्यक्ष थींदा, तॾहिं सभु भाषाउनि में निकिरंदा। उहो माण्हू पोप आदि जी केतिरी महिमा कंदा आहिनि। प्रेसिडेंट आदि मरी वेंदो आहे त केतिरी महिमा कंदा आहिनि। जो जेतिरो वॾो आदमी हुनजी महिमा ओतिरी। लेकिन हिन समय सभु हिकु जहिड़ा थी विया आहिनि। भॻवान खे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। इहे सभु आत्मायूं पंहिंजे बाप खे गाली ॾींदियूं आहिनि की असां सभु बि बाप आहियूं। ईअं त लौकिक ॿार बि चई न सघनि की असां ई बाप आहियूं। हा, उहो त जॾहिं रचना रचनि तॾहिं उन्हनि खे उन्हनि जा बाप ठहनि। इहे त थी सघंदो आहे। हिते त असां सभी आत्माउनि जो बाप ई हिकु आहे। बाबा चईंदा आहिनि असां हुननि जा बाप न चई सघंदा आहिनि। उन्हनि खे ॿार चई न सघंदा आहियूं। हा, इहे त ज्ञान जी रमद गमद थींदी आहे। जो असां चईंदा आहियूं शिव बालक खे वारिस ठाहींदा आहिनि। इन जी शिव बाबा खे सभु कुझु वारिस बालक ठाहींदासीं त सभु कुझु हुनजे नाम करे छॾंदासीं न। त इहे ज्ञान जी रमद गमद आहे। हिन ॻाल्हियुनि खे त कोई वीरलो सम्झण वारो सम्झे। शिव बालक खे वारिस ठाहियूं, उन ते बलियारी वेंदा आहिनि। शिव बाबा ते ॿार बलियारी वेंदा आहिनि। इहे एक्सचेंज थींदो आहे। शिव बालक खे वारिस ठाहींदासीं त उन ते बलियारी वेंदासीं। शिव बाबा ते ॿार बलियारी वेंदा आहिनि। पोइ पहिरियों त शिव बालक ते बलियारी वेंदा, पोइ शिव बाबा सां ते 21 जन्मनि जे लाइ बलियारी वेंदो। इहे एक्सचेंज थींदी आहे। वरसो ॾियण जो केतिरो महत्व आहे न। बाप चईंदा आहिनि देह सहित जो कुझु आहे उन्हनि सभिनि जो मूंखे वारिस ठाहियो। परंतु देह अभिमान टुटणु मुश्किल आहे। पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करे तॾहिं देह अभिमान टुटे। देही अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत आहे। असां आत्मायूं अविनाशी आहियूं। असां पंहिंजे खे शरीर सम्झी वेठा आहियूं। हाणे पोइ पंहिंजे खे आत्मा सम्झणु हिन में महिनत आहे। वॾे खां वॾी बीमारी आहे देह अभिमान। पंहिंजे खे आत्मा सम्झी जो परमपिता परमात्मा खे यादि न कंदा आहिनि त हुननि जा विकराम न कटी सघंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि सुठी रीति पढ़ंदव लिखंदव त थींदव नवाब। श्रीमत ते हलणो खपे, न त श्री जी दिलि ते चढ़ण बि असंभव।
बाप सम्झाईंदा आहिनि सुठी रीति पढ़ंदव लिखंदव त थींदव नवाब, श्रीमत ते हलणो खपे, न त श्री श्री जी दिलि ते न चढ़ंदासीं। श्री श्री शिव बाबा जी दिलि ते चढ़ण लाइ असांखे सदा सचो रहणो पवंदो। बाबा जी न सची दिलि ते साहिबु राज़ी हूंदो आहे। बाबा जी हर श्रीमत खे सची दिलि सां पालन करो, धारण करो। दिलि ते चढ़े तॾहिं त तख़्त ते चढ़ी सघंदासीं न। ॾाढो रहम दिलि ठहिणो आहे। मनुष्य ॾाढा दुखी आहिनि, ॾिसण में ॾाढा साहूकार आहिनि। पोप खे ॾिसो केतिरो मान आहे। बाप चईंदा आहिनि मां केतिरो निरंकारी आहियां। उहो माण्हू थोरी ईअं चईंदा की मुंहिंजे स्वागत में एतिरो ख़र्चो न करो। बाबा त चई ॾींदा आहिनि त पहिरियों खां ई लिखी ॾींदा आहिनि, कोई बि भपको आदि न करिणो आहे। स्टेशन ते सभिनि खे न अचिणो आहे, छो जी असां गुप्त आहियूं, गुप्त आहियूं न। बाबा चवनि था ऐं बाबा चवनि था पोइ अगरि ॾिसो इहा बि करण जी दरकार न आहे। कोई ॼाणंदा न आहिनि की केरु आहे, उन ॿिया सभिनि खे त ॼाणंदा आहिनि, शिव बाबा खे त बिल्कुलु बि न ॼाणंदा आहिनि। त गुप्त रहणु सुठो आहे न, जेतिरो निरंकारी ओतिरो सुठो। तव्हांजी नॉलेज इहा चुप रहण जी। बाप जी वेही महिमा कंदा आहिनि, बाप जी वेही महिमा करणी आहे, उन्हनि सां ई सम्झी वेंदा बाप पतित पावन सर्वशक्तिवान आहे। जॾहिं असां बाप जी महिमा कंदासीं न त हुन सां सम्झी वेंदा की बाप पतित पावन सर्वशक्तिवान आहे। बाप सां ई वरसो मिलंदो आहे, इहे ॿारनि जे सवाइ ॿियो कोई चई न सघे। तव्हां चईंदा शिव बाबा सां असांखे नई दुनिया जो वरसो थो मिले। चित्र बि आहिनि, इन्हनि देवताउनि जहिड़ो असां ठहूं था। शिव बाबा सां असांखे नई दुनिया जो वरसो थो मिले। चित्र बि आहिनि न इन देवी देवताउनि जीअं असां ठहूं था न, इन देवी देवताउनि जीअं असां ठहूं था। शिव बाबा असांखे ब्रह्मा द्वारा वरसो ॾियनि था न, हिन करे शिव बाबा जी महिमा कंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट केतिरी क्लियर आहे, ॾियण वारो उहो आहे, ब्रह्मा द्वारा सिखलाईंदा आहिनि, चित्रनि ते सम्झाइणो आहे। शिव जा चित्र बि केतिरा ठाहींदा आहिनि। बाप अची करे पतित खां पावन ठाहे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति में वठी हलंदा आहिनि। चित्रनि में बि क्लियर आहे, इन करे बाबा जोर ॾेई करे इहे सभिनि खे जोर ॾींदा आहिनि की इहे सभिनि खे ॾियो। हुते वञी करे पढ़ंदा, अर्थात सभिनि खे ॾेई छॾियो। पोइ हुते वञी करे माण्हू फ़ुर्सत में पंहिंजी पंहिंजी जॻह ते वञी करे पढ़ंदा। हितां खां चीज़ खणी वेंदा आहिनि, मतिलबु विदेशियुनि खे अगरि ॾियूं, जिते बि विदेशी ॾाढा ईंदा आहिनि टूरिस्ट करण लाइ, उते बाबा चवनि था कि चित्र आदि रखी छॾियो। पोइ उन्हनि खे ॾेई छॾियो, पोइ हुते वञी पढ़ंदा। हितां खां चीज़ वठी वेंदा आहिनि, हुते वञी करे डेकोरेट करे रखंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहा त ॾाढी सुठी चीज़ आहे। कपिड़े जे परदे त ॾाढा कम जी चीज़ आहिनि। इन चित्रनि में बि करेक्शन थींदी रहंदी आहे। सेवियर अक्षर बि ज़रूरु आहे, ॿियो कोई न सेवियर आहे न पतित पावन आहे। भले पावन आत्मा ईंदी आहे, परंतु उहो कोई सभिनि खे पावन थोरी ठाहींदी आहे। उन्हनि जे धर्म वारनि खे त हेठि ई अचिणो पए। इहे पॉइंट्स आहिनि। सेंसिबल ॿारनि जो आहे उहो ई धारण कंदा आहिनि कि सेवियर केरु आहे, इहे सम्झाए बि उहे ई सघंदा आहिनि। श्रीमत ते पूरो हलंदा न आहिनि त पढ़ंदा न आहिनि, पोइ फेल थी वेंदा आहिनि। स्कूल में मैनर्स बि ॾिसंदा आहिनि न, हिननि जी चलन कहिड़ी आहे। देह अभिमान सां सभु विकार ईंदा आहिनि, पोइ धारणा कुझु बि न थींदी आहे। आज्ञाकारी ॿारनि खे बाप प्यार बि कंदा आहिनि। पुरुषार्थ ॾाढो करिणो आहे, कंहिंखे बि सम्झाइणो आहे त पहिरियों बाप जी महिमा करणी खपे। बाप सां वरसो कीअं मिलंदो आहे, बाप जी महिमा पूरी लिखणी खपे। चित्रनि खे त बदिली न करे सघंदा आहिनि, बाक़ी शिक्षा त पूरी लिखणी पए। बाप जी महिमा अलॻि आहे। बाप सां श्री कृष्ण खे वरसो मिलियो त हुननि जी महिमा अलॻि आहे। बाप खे न ॼाणण जे कारण सम्झंदा न आहिनि कि भारत वॾो तीर्थ हुयो।
बाप खे न सम्झण जे कारण माण्हू ईअं सम्झंदा न आहिनि कि भारत वॾो तीर्थ हुयो। इहे सिद्ध करे ॿुधाइणो आहे कि भारत अविनाशी तीर्थ आहे बि। ईअं तव्हां ॿार वेही सम्झायो त मनुष्य ॿुधी करे चकित रहिजी वञनि कि भारत हीरे जहिड़ो हुयो, पोइ कौड़ी जहिड़ो कीअं ठहियो। इन में सम्झाइण जे लाइ वीचार सागर मंथन करण जी वॾी दरकार आहे। बाबा त झटि बतलाईंदा आहिनि, हिन में इहे करेक्शन थियणो खपे। ॿार बतलाईंदा न आहिनि, बाबा करेक्शन त चाहींदा आहिनि। हिकु इंजीनियर उहो मशीन जी ख़राबी खे सम्झी न सघियो त ॿियो असिस्टेंट इंजीनियर हुयो, हुन वेही सम्झाई त हिकु मेन इंजीनियर सम्झी न सघियो, असिस्टेंट इंजीनियर वेही करे सम्झाईंदो आहे। इन में इहे करण सां ठीकु थी वेंदो, सचमुच जो मशीन ठीकु थी वई। त हिन जो भावार्थ आहे कि पोइ उहो ख़ुशि थी वियो, चयो हिनखे त इज़ाफ़ो ॾियणो खपे, त हुनजी तनख़्वाह वधी वई। बाप बि चईंदा आहिनि तव्हां करेक्ट करो, असां वाह कंदासीं। त कोई बि हीअं न कि जो मुख्य निमित आत्मायूं आहिनि उन्हनि खे ई सभु कुझु करिणो आहे। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी राय निमित खे ॾियणी खपे, पोइ जंहिंजी राय खे ठीकु मंदा उहा अॻियां वधाईंदा, न त न ॾेई सघंदा आहियो त बाबा खे ॿुधाए छॾो मन ई मन। पोइ बाबा पाण ई उनखे कराए ॾींदा। जीअं जगदीश संजय आहे, कॾहिं सुठा पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि त बाबा ख़ुशि थींदा आहिनि। ॿार खे सर्विस जो शौक़ु आहे। इहे प्रदर्शनी मेला त सभु थींदा रहंदा आहिनि। जिते जिते कंहिंजी बि एग्ज़िबिशन थींदी आहे त हुते बि इहे कंदा ई आहिनि, त जिते जिते कंहिंजी एग्ज़िबिशन बि लॻे थी त हुते बि युक्ति करे बाबा जी दुकान खोले ॾियो, बाबा जो चित्र सभिनि खे ॾियो। हिते त बुद्धि जी कपाट खुलणी खपे कि बाबा जी कीअं असां बाबा जो ज्ञान, बाबा जो चित्र सभिनि खे ॿुधायूं, सभिनि ताईं इहा ॻाल्हि पहुचायूं कि बाबा चित्रनि द्वारा असांखे जो ॻाल्हियूं सम्झाइणु चाहिनि था, त चित्र सभिनि खे ॾेई करे बाबा जो ज्ञान जेतिरनि खे बांटे सघो ओतिरो बांटो। बाबा चवनि था सभिनि खे सुख ॾियणो खपे। स्कूल में नंबरवार पढ़ण वारा त हूंदा ई आहिनि, न पढ़ंदा त हुनजी मैनर्स बि ख़राबु हूंदी। जेका न पढ़ंदा आहिनि हुननि जी मैनर्स बि ख़राबु हूंदी आहे। छा मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार कंहिंसां बि रुठी करे पढ़ाई न छॾणी आहे। देह अभिमान छॾे स्वयं ते रहम करिणो आहे। बाप समान निरअहंकारी ठहिणो, असांखे बाबा जहिड़ो निरअहंकारी ठहिणो आहे। ॿियो आहे सुठा मैनर्स धारण करणा आहिनि, सभिनि खे सुख ॾियणो आहे। बाबा जी निरअहंकारी ठहो, सुठा मैनर्स धारण करणा आहिनि, सभिनि खे सुख ॾियो, आज्ञाकारी थी करे रहणो आहे। वरदान समेटण जी शक्ति द्वारा सेकेंड में फुल स्टॉप लॻाइण वारा नष्टो मोह स्मृति स्वरूप ठहो। लास्ट में फाइनल पेपर जो क्वेश्चन हूंदो, सेकेंड में फुल स्टॉप, ॿियो कुझु बि यादि न अचे, बसि बाप ऐं मां, टी कोई ॻाल्हि यादि ई न अचे। सेकेंड में मुंहिंजो बाबा, ॿियो न कोई। इहे सोचण में बि समय लॻंदो आहे, लेकिन असां टिकी वञूं, हिलऊं न। छा जो क्वेश्चन उत्पन्न न थिए तॾहिं नष्टो मोह स्मृति स्वरूप ठाहींदासीं। हिन जे लाइ अभ्यास करो। जॾहिं चाहे विस्तार में वञो, जॾहिं चाहे सार में समेटे वठो। ब्रेक पावरफुल हुजे। स्लोगन आहे जेके समान जो अभिमान न आहे उहो ई निर्माण आहे। जेके पंहिंजो बाबा जो असांखे समान ॾींदा आहिनि न, त सुखी आत्मा आहियो, शांति आत्मा आहियो, मास्टर सर्वशक्तिवान आहे। हिननि जो बि अभिमान न हुजणो खपे कि मां त सुखी आत्मा आहियां, इहे त दुखी आत्मा आहे, मां त मास्टर सर्वशक्तिवान, मूंखे त ॾाढी शक्ति आहे। इहे बि असांखे अभिमान न हुजणो खपे। त असां आत्मा आहियूं, सुखी आत्मा आहियूं, त असांखे ॿियनि खे ॾियणो आहे सुख जा वाइब्रेशन।
त पंहिंजे समान जो बि अभिमान न हुजे तॾहिं चईंदासीं सदा निर्माण। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,